प्यारा शागिर्द मोहम्मद शरीफ करण साहब जी भले करे आया टाइम कुझु इलाही वधी गुज़री चुको आहे सो असां कुझु शयूं मुख़्तसिर बयानु कंदासीं जंहिंमें ऐं स्पेशली हिन इदारे में पढ़ाईंदड़ टीचर सां मुखातिब आहिनि हीअ असांजो तमामु घणो हिकिड़ो हसास मामिलो हूंदो आहे मुआशिरे में हिकु उस्ताद थियण जो हिकु उस्ताद जे लाइ ईअं सम्झो त हिकिड़ो कंटिन्यूस प्रोफेशनल डेवलपमेंट हुजणु घुरिजे माना हिकु उस्ताद खे लॻातार मुसलसिल तालीम जे मैदान में पंहिंजो पाण खे अपडेट करणु घुरिजे अपडेट थियण जे लाइ न सिर्फ़ु किताबनि जो सहारो वठे अपडेट थियण जे लाइ न सिर्फ़ु टेक्नोलॉजीअ जो सहारो वठे अपडेट थियण लाइ इहो बि ज़रूरी आहे त हू पंहिंजे सीनियर्स गाइड टीचर्स मास्टर ट्रेनर्स वॾा पंहिंजी एक्टिविटीज़ खे बहितर करण जे लाइ पंहिंजे टीचिंग मेथोडोलॉजीज़ खे बहितर करण जे लाइ इम्प्रूवमेंट बहितर करण जे लाइ हू उन्हनि खां वर्कशॉप कराइनि पंहिंजे स्कूल जे अंदरि मुख़्तसिर ॾींहंनि जे लाइ हिकिड़ी वर्कशॉप थियणु घुरिजे जंहिंमें उस्तादनि खे असेसमेंट जे बारे में स्टूडेंट सेंटर जे बारे में थोड़ा सारा तालीमी मयार खे बहितर करण जा जेके टूल्स आहिनि जेके तौर तरीक़ा आहिनि उन्हनि खे बहितर करण जे लाइ उन्हनि खे वर्कशॉप रखणु घुरिजे ऐं आउं मुतासिर थियो आहियां हिन इदारे जे उन्हनि मासूम ॿारनि मंझां जिन पंहिंजो जज़्बो बि ॾेखारियो आहे ऐं इहो साबित बि कयो आहे त हिन धरतीअ में जेके असांजा मासूम ॿार रहनि था पिया इन्हनि मंझां ॾाहा पैदा थींदा इन्हनि मंझां फ़ैलसोफ़ पैदा थींदा इन्हनि मंझां अदीब पैदा थींदा इन्हनि मंझां लेखक पैदा थींदा ऐं पंहिंजो नालो पंहिंजा निशान हिन धरतीअ ते छॾे ईंदा असांजी हिन सिंधी धरतीअ खोड़ सारा आकाश अंसारी बि पैदा कया आहिनि असांजी हिन धरतीअ खोड़ सारा अमर जलील बि पैदा कया आहिनि असांजी धरतीअ खोड़ सारा इब्राहिम जोयो बि पैदा कयो आहे ऐं आख़िर में बसि चंद सिटूं पंहिंजे शहीद मरहूम शाइर आकाश अंसारीअ जूं पढ़णु चाहींदुमि ऐं तव्हां खां इजाज़त वठंदुमि कागज़ जे नोटनि ते ईमान विकामे थो कागज़ जे नोटनि ते ईमान विकामे थो दुनिया जी मंडीअ में इंसान विकामे थो हिते जिस्म विकामनि था जज़्बात विकामनि था मजबूर जवानीअ जो अरमान विकामे थो मज़हब सां किफ़ालत आ दरगाह बि ठीके ते मज़हब सां किफ़ालत आ दरगाह बि ठीके ते बस नाम अक़ीदत जे हर दान विकामे थो जन्नत जे नाले ते आदम जी ही तज़लील जन्नत जे नाले ते आदम जी ही तज़लील बमबार थियण लाइ थी हैवान विकामे थो कुझु नोटनि जे एवज़ हिते वोट विकामनि था कुझु वोटनि जे एवज़ हिते वोट बि विकामनि था ऐं वक़्तु अचण ते पूरो पोइ वरी ऐवान बि विकामे थो हिन बेहिस नगरीअ में इंसान उते पहुतो हिन बेहिस नगरीअ में इंसान उते पहुतो हिते क़बर विकामे थी शमशान विकामे थो आख़िरी साईं जन जे नाले जूं सिटूं आहिनि इंसान जे अंदरि में अहसास मरी वियो आहे इंसान जे अंदरि में अहसास मरी वियो आहे आकाश करे हर को सामान विकामे थो आकाश करे हर को सामान विकामे थो ॾाढा थैंक्स